अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज 9 शवालुल मुकर्रम 1446 हिजरी के मुताबिक 8 अप्रैल 2025 गोठ साईं दिनो गांगरो नज़द कंडियारो बियो सालियानो प्रोग्राम हजरत मौलाना अजहर अहमद गांगरो जे मेहनत से ही प्रोग्राम रखियो वियो आहे। जलसे सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां असां दुआ था कयूं अल्लाह ताला हिन प्रोग्राम के कामयाब फरमाए ऐं असां तव्हां जे लाइ आख़िरत जे अंदरि निजात जो ज़रियो बणाई। जलसे जो उनवान आहे जलसे सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिं बि सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे इहो महबूब जो उम्मती आहे। कंहिंजो उम्मती आहे मदीने वारे साईं। हिन उम्मत जो केॾो मक़ाम आहे, केॾो मर्तबो आहे। हदीस पाक जे अंदर अचे थो इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खातमुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन फरमायो मुंहिंजी उम्मत दुनिया में आई सभिनी उम्मतुनि खां आखिर में आ, पर जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में वञण जो नंबर लॻंदो उम्मतुनि मां पहिरियों पहिरियों उम्मत नबियन ऐं रसूलन खां बाद जेकॾहिं जन्नत में वेंदी त उम्मत मुहम्मदिया वेंदी। हिन उम्मत जो नालो छा आहे? उम्मत मुहम्मदिया। कंहिं उम्मत जो नालो आहे उम्मत मूसविया, कंहिं उम्मत जो नालो आहे उम्मत ईसविया, माना हजरत ईसा अलैहिस्सलाम वारी उम्मत। हजरत मूसा अलैहिस्सलाम वारी उम्मत के चइबो आहे उम्मत मूसविया, माना हजरत मूसा अलैहिस्सलाम वारी उम्मत। पर हिन उम्मत जो नालो आहे उम्मत मुहम्मदिया, माना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी उम्मत। ये आई आखिर में आ दुनिया में, पर क़यामत जे ॾिहाड़े नबियनि ऐं रसूलनि खां पोइ जन्नत में जॾहिं वञण जो नंबर लॻंदो त उम्मत मुहम्मदिया जो। असांखे नबी मिलियो 1.25 लख नबियनि जो सरदार। जंहिं नबीअ जो ज़िक्र तोखे तौरात ॿुधाईंदो, जंहिं नबीअ जो ज़िक्र तोखे इंजील ॿुधाईंदो, जंहिं नबीअ जो ज़िक्र तोखे ज़बूर ॿुधाईंदो, जंहिं नबीअ जो ज़िक्र ऐं तारीफ़ तोखे क़ुरान ॿुधाईंदो, जंहिं नबीअ जो ज़िक्र 1.25 लख नबियनि कयो दुनिया में, उहो नबी सगोरो तोखे ऐं मूंखे रब्बुल आलमीन अता कयो आहे। उन महबूब जे करे हिन उम्मत सां बि रिआयत कई वई। अॻियनि उम्मतुनि ते नमाज 50 वक़्त फर्ज़ हुई, हीअ उम्मत 5 वक़्त पढ़ंदी, सवाब 50 वक़्त जो खणंदी। अॻियनि उम्मतुनि जे कपिड़े खे जेकॾहिं पलीती लॻंदी त कपिड़ो कटणो पवंदो हो, पर महबूब मुस्तफ़ा सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे लाइ रब कानून बदलाए छॾियो। जेकॾहिं कपिड़े खे पलीती लॻी वञे, कपिड़े खे धोई छॾ, कपिड़ो पाक थी वेंदो। अॻियनि उम्मतुनि जे लाइ कानून हुयो अल्लाह जो त वुज़ूअ खां सवा तव्हांजी इबादत क़बूल नाहे। बीमार हुजो तॾहिं बि वुज़ू करणो आहे, सफ़र में वञो तॾहिं बि वुज़ू करणो आहे, घर में हुजो तॾहिं बि वुज़ू करणो आहे। पर हिन उम्मत जे लाइ रब कानून बदलायो।
सफ़र में वञो था, पाणी नथो मिलेव, तयम्मुम कयो। बीमार आहियो, पाणीअ खां डॉक्टर झलियो आहे, तयम्मुम कर। अल्लाह ताला इहो तयम्मुम हिन उम्मत खे ॾिनो, अॻियनि उम्मतुनि खे न। अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में फरमाए, वइन कुंतुम मरज़ा अला सफ़र। अल्लाह साईं फरमाए, जेकॾहिं तव्हां बीमार आहियो या सफ़र ते आहियो, फ़इन लम तजिदू माअन फ़तयम्ममू सईदन तय्यिबा फमसहू बिवुजूहिकुम वअयदीकुम। अल्लाह साईं फरमाए, बीमार आहियो या सफ़र ते आहियो जो तव्हांखे चारई पासा हिकु मेल पाणी नथो मिले, त अल्लाह साईं फरमाए थो अहिड़ी जाइ ते पहुता आहियो, फ़इन लम तजिदू माअन फ़तयम्ममू सईदन तय्यिबा। अहिड़ी जाइ ते पहुता आहियो जिथे तव्हांखे पाणी नथो मिले। शरीयत ॿुधायो आहे त क़ुरान ॿुधायो आहे त तयम्मुम कयो, पंहिंजा हथ मिटीअ ते हणी या पत्थर ते हणो या मिटीअ जी जेका बि जिन्स, कची सिर पकी सिर, मिटी लॻल त हथनि खे छंडको ॾेई मुंहं ते घुमायो, ॿियो दफ़ो हणी पाए सॼी बांह खॿी बांह, तव्हांजो वुज़ू थी वियो। नमाज़ पढ़ो, तिलावत कयो, क़ुरान खे हथ लायो। इहो अॻियनि उम्मतुनि खे न हो, हिन उम्मत जे लाइ। अॻियनि उम्मतुनि जी इबादत तॾहिं क़बूल थी वेंदी जॾहिं इबादत वारी जाइ में अची करे इबादत कंदा हा। सोणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अदवाइज़ तव्हांखे बि करणो आहे, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदव सोणे साईं जे मथां त 10 अल्लाह जूं रहमतूं वसंदव। जेकॾहिं 10 दफ़ा साईं जे मथां दुरूद पढ़ियोसीं, हदीस पाक जे अंदर अचे थो 100 दफ़ा अल्लाह जी रहमत वसंदी आहे। नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल बखील मन ज़ुकिरतु इंदहु फलम युसल्लि अलैया। साईं फरमा, मुझे उम्मत जो बखील उहो शख्स आहे जंहिं जॻह मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कयो वञे, जंहिं जॻह मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वरितो वञे, फलम युसल्लि अलैया, मुझे मथां सलात न पढ़े, मुझे मथां दुरूद न पढ़े, मुंहिंजो उम्मत जो बखील माण्हू आहे। इहो बुखुल थो करे, पैसनि हूंदे अल्लाह जे रस्ते में पैसा न ख़र्च करे, इहो माल जो बखील। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक मुसलमान जे अॻियां अचे, इस्म मुबारक वरितो वञे ऐं साईं जे मथां सलात न पढ़े, दुरूद न पढ़े, नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजे उम्मत जो बखील माण्हू आहे। त मूं अर्ज़ पे कयो, अॻियनि उम्मतुनि जी इबादत तॾहिं क़बूल थींदी जॾहिं इबादत वारी जाइ में ईंदा। ऐं दुरूद कहिड़ी इबादत आहे? दुआ इबादत जो मग़ज़ आहे। पर हदीस पाक जे अंदर अचे थो, जंहिं दुआ में दुरूद नथो पढ़ियो वञे, नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जंहिं दुआ में दुरूद न पढ़ियो वियो, दुआऊं त घणियूं पढ़ियई, रब्बना आतिना फिद दुनिया हसन व फिल आखिरति हसन व क़िना अज़ाबन नार। कई क़ुरान जूं दुआऊं आहिनि, दुआऊं त घणियूं पढ़ियई, पर जंहिं दुआ में नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए दुरूद न पढ़ियो वञे थो, इहा दुआ आसमाननि जे हेठां लड़कियल रहे थी, मुअल्लक़ रहे थी, टंगियल रहे थी। पर जंहिं दुआ में दुरूद पढ़ियो वेंदो आहे, सोणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा दुआ 7 आसमान क्रॉस करे अर्श मुअल्ला ते पहुची वेंदी आहे, जिते जे करे दुआ जे अंदर बि ज़रूर दुरूद पढ़ंदा कयो। असां दुआऊं त घुरंदा आहियूं, पर दुआ में दुरूद न पढ़ंदा। जंहिं दुआ में दुरूद नथो पढ़ियो वञे, नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा, इहा दुआ आसमान खां हेठि लड़कियल हूंदी आहे, टंगियल हूंदी आहे। ऐं दुरूद अहिड़ो अमल आहे जो इन अमल में अल्लाह बि असां सां शरीक आहे। क़ुरान में किथे बि ईअं कोन्हे लिखियल अल्लाह ईअं फरमाए, निमाज़ तव्हां बि पढ़ो, मां अल्लाह पढ़ां थो, ईअं कोन्हे लिखियल।
हज तवाब कयो मां अल्लाह बि कयां तो ईअं कोन्हे लिखियल पर दुरूद जे लाइ अल्लाह फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए इन्नल्लाह बेशक अल्लाह व मलाइकतहु व उनजा मलाइका युसल्लूना अलन नबी नबी ते सलात पढ़ंदा। सलात जी निस्बत जेके अल्लाह दे कबी त पो रहमत थी मन अल्लाह पांजे रबीअ ते रहमत मोकिले थो। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा तव्हां मुझे महबूब जे मथा सलात पढ़ो ऐं सलाम बि पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ो दुरूद आहे, इन में सलाम बि आहे त सलात बि आहे। सल्लल्लाहु अलैहि इहा थी सलात वसल्लम इहो आहे सलाम। तंहिंजे करे साईं जो नालो मुबारक अचे जिथे बि अचे दुरूद पढ़ंदा। नंढड़े में नंढड़ो दुरूद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन में कोई खर्च ना है, कोई टाइम ना है। जॾहिं बि जिथे बि नालो वरतो वञे इहो दुरूद पढ़ंदा। त मूं अर्ज़ पे कयो त अॻियनि उम्मतुनि जी इबादत तॾहिं क़बूल थींदी जॾहिं इबादत वारी जाइ में अची इबादत कंदा। पर जेकर सफ़र ते निकिरंदा त उतां जी मिटी गॾु खणंदा हुआ, पोइ मिटी विछाईंदा हुआ, पोइ उन मिटीअ जे मथां नमाज़ पढ़ंदा। हिन उम्मत जे लाइ रब छा कानून बदलायो? नबी सोने फरमाया सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। विसरी वियो सबक, सभु चओ। साईं फरमायो जुइलत लियल अर्ज़ु कुल्लुहा मस्जिदन व तहूरा। जुइलत लियल अर्ज़ु कुल्लुहा मस्जिदन व तहूरा। रूए ज़मीन के अल्लाह मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मस्जिद बनायो आहे। अॼु मुस्लमान जो मस्जिद सां ताल्लुक़ न आहे। मुस्लमान सॾाए थो नबी सोने जो उम्मत जो परवानो सजाए थो त मां नबी सोने जो उम्मती आहियां, पर मस्जिद सां ताल्लुक़ न, क़ुरान सां ताल्लुक़ न, क़ुरान वारी महफ़िल सां ताल्लुक़ न, उलमा सां ताल्लुक़ न। अॼु जेकॾहिं असां दुनिया में मस्जिद सां ताल्लुक़ रखंदासीं, इहो मस्जिद सां ताल्लुक़ साईं तव्हांजे क़ब्र में रंग लाईंदो ऐं आख़िरत में रंग लाईंदो। मौलाना ज़हर जो मक़सदु इहो आहे, जमायत ॻोठ जो मक़सदु इहो आहे प्रोग्राम जो त माण्हुनि जो ताल्लुक़ मस्जिद सां थिए, क़ुरान सां ताल्लुक़ थिए। मस्जिद सां ताल्लुक़ थिए त केतिरो सवाबु आहे। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मस्जिदूं जे ज़मीन वारनि खे आसमान जा सितारा चमकंदे नज़र ईंदा आहिनि। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेके बि ज़मीन ते मस्जिदूं आहिनि अल्लाह जा घर आहिनि, इहे आसमान वारी मखलूक मलाइकनि के मथे ईअं चमकंदे नज़र ईंदा आहिनि, ईअं चमकंदे नज़र ईंदा आहिनि। मस्जिदनि वारा टुकड़ा जीअं तव्हांखे आसमान जा सितारा चमकंदे नज़र ईंदा आहिनि, मस्जिदूं मथे ईअं चमकंदी। ज़मीन जा सितारा, आसमान जा सितारा कहिड़ा आहिनि? अल्लाह साईं फरमाए तो आसमान जा सितारा इनखे असां आसमान खे सिंगारियो। वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबीह। अल्लाह साईं फरमाए दुनिया जे आसमान खे असां सितारनि सां सिंगारियो। सितारा आसमान चमकंदा, ये आसमान जो सिंगार। त नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़मीन जो सिंगार, ज़मीन जा सितारा कहिड़ा आहिनि? साईं फरमाए ज़मीन जा सितारा मस्जिदूं आहिनि। ये मस्जिदूं मथे ईअं चमकंदे नज़र अचंदियूं, ईअं चमकंदे नज़र अचंदियूं जीअं तव्हांखे आसमान जा सितारा चमकंदे नज़र ईंदा आहिनि। अॼु मस्जिद सां ताल्लुक़ न आहे, सिनेमा सां ताल्लुक़ आहे, कुतनि जी रिश ऐं बश सां ताल्लुक़ आहे मुस्लमान जो, मस्जिद सां ताल्लुक़। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे अल्लाह साईं पुछंदो मुंहिंजा पाड़ेसरी किथे आहिनि? मलाइका अर्ज़ु कंदा या अल्लाह साईं तव्हांजा पाड़ेसरी कहिड़ा आहिनि?
अल्लाह सही फरमाए दो पाड़े श्री मुझा उहे तो जेके मस्जिदन के दुनिया में आबाद कंदा 5 वक्त नमाज पढ़ंदा ये मु अल्लाह जा पाड़े श्री तो ये अल्लाह जा पाड़े श्री जेको मस्जिद के आबाद हो। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको मस्जिद रे आजान का पो नमाज जला चे तो इन जे ईमानदार हुजण जी तवा शाहिदी दियो तो यो मोमिन आहे। साईं कुरान जी आयत पढ़ी इन जे बारे में फरमाए इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अकामस सलात व आतज ज़कात व लम यख्श इल्ला अल्लाह फअसा उलाइका अन यकूनू मिनल मुहतदीन। कुरान में अल्लाह मस्जिद के आबाद करने वाले जो सिफतूं बयान फरमायूं आहे वसफूं तो अल्लाह से बुधाए मस्जिद के आबाद केर कंदो अल्लाह तो फरमाए तू सूरत तौबा जो 3 रुकू पढ़ो 10 सी पारो इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाह रुगो मस्जिद के आबाद कंदा हुए शख्स मन आमन बिल्लाह जे ईमान दो अल्लाह ते वल यौमिल आखिर ईमान आंदे आखिरत जे ॾींहं ते व अकामस सलाह नमाज के कायम कई व आतज ज़कात ज़कात अदा कई वलम यख्श इल्ला अल्लाह अल्लाह का साबे के गान न ॾिनो फअसा उलाइका अन यकूनू मिनल मुहतदीन वो इहे ही जवान हिदायत वारा तव जेके मस्जिदन के आबाद कंदा अल्लाह तो फरमा इहे ही जवान हिदायत वारा है। मानू छा चवंदा आहिनि अल्लाह से अलाए कहिड़िन ॻाल्हियुनि में राज़ी अल्लाह तो फरमाए जेके मस्जिदन के आबाद कंदा इहे हिदायत वारा तव इन्हनि खां मां राज़ी आहियां। कुरान साफ लफ्ज़न में ॿुधायो अॼु मुस्लमान के मोबाइल ते गेम खेलण जे लाइ टाइम आहे पर मस्जिद के आबाद करण जे लाइ टाइम न आहे नमाज जो टाइम न आहे रोज़ानो आज़ान अचे थी घणियूं असां खां नमाज़ूं वञनि थियूं शैतान छा चयो चई बेनमाज़ी मुंहिंजा अब्बा आहिनि शैतान चवंदो बेनमाज़ी मुंहिंजा बाबा आहिनि बाबा अड़े इहो कीअं शैतान बेनमाज़ी तुंहिंजा बाबा थिया चई मां हिकु सजदो न कयुमि त तड़जी वियुमि हिननि खे रोज़ानू घणनि सजदनि जो हुकुम आहे जेके सजदा नथा कनि 5 वक्त नमाज़ आहे न हाणे 5 वक्तनि में सजदा ॻणियो त घणा आहिनि रुगो फर्ज़ जा सजदा ॻणियो पोइ शैतान हिकु सजदो न कयो त तड़जी वियो पोइ असां ई तव्हां समय नमाज़ूं वयूं हलियूं तॾहिं शैतान चवे थो त बेनमाज़ी मुंहिंजा पेर अथव जो मां हिकु सजदो न कयुमि त तड़जी वियुमि हिननि खे त केतिरनि सजदनि जो हुकुम आहे उनखे हिकिड़े सजदे जो हुकुम शैतान अल्लाह चयसि हिकिड़ो सजदो रुगो कर हज़रत आदम अलैहिस्सलाम हिकिड़ो सजदो न कई त तड़जी वियो पोइ असां ई तव्हां राति ऐं ॾींहं में घणा सजदा नथा कयूं पाण सोचो हिकिड़ी इबादत इहा त बची आहे असांखे करणी आहे ॿियूं इबादतूं आहिनि किथे रमज़ान जा रोज़ान उहे बि 12 महीने बसि हिकु दफ़ो सॼे साल में हिकु महीनो आहे सो बीमार आहे सफ़र ते आहे उन में बि रिआयतूं हज आहे उहो बि अमीर ते आहे ज़िंदगीअ में हिकु दफ़ो ज़कात उहा बि साल में हिकु दफ़ो 40 सो उहा बि अमीर ते बाक़ी तूं ऐं मां कहिड़ी इबादत कंदासीं जे नमाज़ बि न पढ़ीसीं दोस्तो। नबी सोने फरमायो लिकुल्लि शैइन अलमुन व अलमुल ईमान अस्सलाह नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाढ़िया जो सल्लल्लाहु लिकुल्लि शैइन अलमुन व अलमुल ईमान अस्सलाह हर शय जी निशानी आहे पर साईं फरमा ईमान जी निशानी नमाज आहे। ईमान जी निशानी कहिड़ी आहे कुरान भी ईमान वारे जी पेरी पेरी निशानी नमाज तो बुधाए क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन अल्लाह तो फरमाए तहकीक मोमिन कामयाब थिया केड़ा मोमिन अल्लज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन जेके पांजे नमाज़ुन जे अंदर आजिज़ी कंदड़ आहिनि केड़ा मोमिन अल्लज़ीना
क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, जेके पंहिंजी निमाज़ में आजिज़ी कंदा आहिनि। वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, जेके पंहिंजी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कंदा। अल्लाह हुकुम कयो आहे त निमाज़ जी हिफ़ाज़त कयो। हाफ़िज़ू अला सलवाति वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। अल्लाह तो फरमाए समूरी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो, समूरी निमाज़ुनि जी निगहबानी कयो। वस्सलातिल वुस्ता, ख़ुसूसन विची निमाज़, टे पारीअ जी निमाज़, इन जी वधीक पाबंदी कंदा कयो, वधीक हिफ़ाज़त कंदा कयो। टे पारीअ निमाज़ छो? नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू मरी वेंदो आहे मोमिन मुंहिंजी उम्मत जो, पोइ उनखे अधु राति जो पूरो, सुबुह जो पूरो, मंझंदि जो पूरो, जेॾी महिल पूरो उनखे सिजु ईअं नज़र ईंदो आहे ॼण त सिजु लहे पियो थो। टे पारीअ जी निमाज़ क़ब्र में यादि ईंदी अथसि। मलाइका पुछण ईंदा आहिनि, मुनकिर नकीर उन्हनि जो नालो आहे। टे दफ़ा सुवाल कंदा, मर रब्बुक मन नबियुक वमा दीनुक। ये टे सुवाल मलाइका कंदा आहिनि। पोइ जेको नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा मुंहिंजो उम्मती निमाज़ी क़ब्र में रखियो वेंदो आहे, उनखे सिजु ईअं नज़र ईंदो आहे, ईअं नज़र ईंदो आहे ॼण त टे पारी वारो सिजु लहण वारो आहे। बाक़ी के 15 मिंट बचा आहिनि, उन वक़्त वारो सिजु उनखे क़ब्र में टिकी नज़र ईंदी आहे। पोइ अधु राति जो पूरियोसि, मंझंदि जो पूरियोसि, सुबुह जो पूरियोसि, पर सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा उनखे क़ब्र में ईअं सिजु नज़र ईंदो आहे। पोइ जॾहिं सिज खे ॾिसंदो आहे उन वक़्तु चवंदो आहे, मलाइका हेॾां सुवाल कंदा आहिनि, हीउ चवंदो आहे दऊनी उसली, दऊनी उसली, अखियूं महटे करे चवंदो आहे परे थियो मां निमाज़ पढ़ां, परे थियो मां निमाज़ पढ़ां, मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थिए। मलाइका चवंदा ही दारुल जज़ा है, बदले जो जहान आहे। दारुल अमल जहान न आहे, अमल वारो जहान, दुनिया वारो जहान हुयो। ही दारुल जज़ा है, बदले जो जहान आहे। हिन जहान जे अंदरि तोखे अमल जी इजाज़त न आहे। अमल जेको दुनिया में करे आए उन जो तोखे हिते हिसाब ॾियणो आहे। पर हू ईअं ई पियो थो चए दऊनी उसली, दऊनी उसली, छॾियो मां निमाज़ पढ़ां, मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थिए। अल्लाह सही मलाइकनि खे फरमाए थो, ए मलाइको अहिड़े मुंहिंजे बाने खां कीअं था पुछाणो कयो, जंहिं मुंहिंजे बाने खे मुंहिंजी निमाज़ क़ब्र में यादि आहे। वञी जन्नत जो बिस्तरो विछाए ॾियोसि, त जन्नत जी दरी खोले ॾियोसि, त मुंहिंजो बानो क़यामत ताईं वञी करे क़ब्र में आराम करे। मलाइका उनखे जन्नत जी दरी था खोले ॾियनि, जन्नत जो बिस्तरो विछाए था ॾियनि। उतां जूं जन्नत जूं हीरू उनखे पई थियूं लॻनि क़ब्र जे अंदरि, ऐं चवनिसि था नुम नुम का नौमतिल उरूस, ईअं वञी आराम कर, ईअं वञी आराम कर जीअं शादीअ जी पहिरीं राति खे ख़ुशी हूंदी आहे, ईअं ख़ुशीअ सां वञी करे आराम कर, क़यामत ताईं क़ब्र में आराम ई आराम, आराम ई आराम। अहिड़ी निमाज़ असां छॾे ॾिनी। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलाह, मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखियुनि जो ठार निमाज़ में आहे। अॼु मुसलमान निमाज़ ते पढ़ण लाइ तयार, 5 वक़्त निमाज़ है, सवाब 50 वक़्त जो खणे। अॻियां उम्मती 50 वक़्त पढ़ंदा तॾहिं 50 वक़्त मिले सवाब। पर हिन उम्मत जे लाइ रब कानून मुक़रर कयो, हीअ उम्मत नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वॾे शान वारी, वॾे मान वारी आहे। अमल कलील अजुर कसीर खणंदी, अमल थोड़ो कंदी, सवाब घणो माणींदी। निमाज़ 5 वक़्त पढ़े, सवाब 50 वक़्त जो खणे पई। इहो अॻियनि उम्मतुनि जे लाइ कानून न हुयो। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम। त नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मस्जिद ॾे अचे थो इन जे ईमानदार हुजण जी शाहिदी ॾियो। अञा ॿियो साईं हदीस में इनाम ॿुधायो। साईं फरमायो, क़यामत जो जॾहिं ॾिहाड़ हूंदो, सिज मथां अची बीहंदो, ज़मीन तपी ट्रामे जहिड़ी थींदी, को बि पाछो ऐं सायो न हूंदो, छो त वण ख़तम थींदा, जबल ख़तम थी वेंदा। को बि जबल न हूंदो, को बि वण न हूंदो,
जे वण हुजे त पाछो बि हुजे, जबल हुजनि त पाछो बि हुजे। जॾहिं वण बि न हूंदा, जबल बि न हूंदा, कंहिं शइ जो पाछो न हूंदो। पाछो हूंदो त हिकिड़ी शइ जो हूंदो, अर्श अज़ीम जो सायो हूंदो। न को जबलनि जो सायो ऐं पाछो, न वणनि जो पाछो ऐं सायो। जेकॾहिं सायो हूंदो, छांव हूंदी त अर्श अज़ीम जी छांव हूंदी। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 7 क़िस्मनि जा माण्हू उन अर्श अज़ीम जे साए हेठां हूंदा, छांव हेठां हूंदा। अर्श अज़ीम जी छांव का मामूली छांव न हूंदी, वॾी छांव। उन्हनि में हिकिड़ो साईं जन फरमा ही बि माण्हू हूंदो, कहिड़ो? रजुलुन क़ल्बु मुअल्लकुन बिल मस्जिद, जे माण्हूअ जी दिलि मस्जिद सां टंगियल आहे, जंहिं माण्हूअ जी दिलि मस्जिद सां फाथल आहे, इहो क़यामत जे ॾियारे अर्श अज़ीम जे साए हेठां हूंदो। दिलि टंगजण जो मतिलबु छा त दिलि कढी करे मस्जिद में रखूं। बनीअ ते कमु पियो थो करे, कणक पियो थो लुणे, कणक पियो थो ॿधे, पर दिलि में ख़्यालु लॻो पियो अथसि केॾी महिल आज़ान ईंदी त अल्लाह जे घर में वञी करे, मस्जिद में वञी करे सजदो कयां, अल्लाह खे निमाज़ पढ़ी करे अर्ज़ कयां। दुकानदार दुकानदारीअ में वेठो आहे पर ख़्यालु ओॾांहुं अथसि, आफ़ीसर आफ़ीस में वेठो आहे पर ख़्यालु मस्जिद में आहे। रुगो दुनिया जे अंदरि मस्जिद जे ख़्यालु करे थो, दिलि जे अंदरि ऐं निमाज़ ते अचे थो। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक ज़बान सां, मासूम ज़बान सां, नुबुवत वारी ज़बान सां साईं फरमायो रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुन बिल मस्जिद, इन माण्हूअ जी दिलि जंहिंजी मस्जिद सां फाथल आहे, क़यामत जे ॾियारे अर्श अज़ीम जे साए हेठां हूंदो। कहिड़ी छांव मिलंदसि? अर्श अज़ीम जी छांव। असां तव्हां दुनिया जे अंदरि हेड़ी उस एॾी अञा गरम बि न आहे, इन उस ते नथा वेही सघूं, छामियाननि जो इंतज़ाम कयो वियो आहे। जमात जे तरफ़ां मौलाना अज़हर वारनि हेतिरी महिनत करे ही प्रोग्राम रखियो आहे। पोइ क़यामत जे ॾियारे जिते सिज मथां अचे बीहंदो, उते असांखे केतिरी न छांव जी ज़रूरत हूंदी। उहा छांव कॾहिं मिलंदी? जॾहिं मस्जिद सां तालुक़ रखंदासीं। मस्जिद सां, मस्जिद सां तालुक़ न हूंदो त इहा छांव न मिलंदी। अर्श अज़ीम वारो पाछो, अर्श अज़ीम वारो सायो, अर्श अज़ीम जी छांव जेकॾहिं असां मुस्लमान हासिल करणु चाहियूं था, नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितरीन नुस्ख़ो ॿुधायो आहे त पंहिंजी दिलि मस्जिद सां टंगियो, मस्जिद सां फासायो मुहबत में, निमाज़ टाइम थी मस्जिद में अची पढ़नि मर्द, त इहे क़यामत जे ॾियारे अर्श अज़ीम जे साए हेठां। ऐं हदीस में साईं मिसाल ॾेई सम्झायो। साईं फरमायो अल मोमिनु फिल मस्जिद कसमक फिल मा। साईं फरमा मोमिन जो मिसाल ईअं अथव, अल मोमिनु फिल मस्जिद कसमक फिल मा। मोमिन मस्जिद में ईअं आहे जीअं मच्छी पाणीअ में हूंदी आहे। जीअं मच्छीअ खे पाणीअ में मज़ो ईंदो आहे त मोमिन खे मस्जिद में मज़ो ईंदो आहे। जेकॾहिं मच्छीअ खे पाणीअ मां कढिजे त मच्छी फतकी फतकी मरी वेंदी, त मोमिन जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहे त शैतान जे हमलनि में अची वेंदो आहे, दुनिया जे फितननि फसादनि में अची वेंदो आहे, परेशान हूंदो आहे। त नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾेई करे सम्झायो अल मोमिन फिल मस्जिद कसमक फिल मा। मोमिन मस्जिद में ईअं अथव, ईअं आहे जीअं मच्छी पाणीअ जे अंदरि आहे। अल मुनाफिक फिल मस्जिद फिल मस्जिद, नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा मुनाफिक मस्जिद में ईअं आहे कत्तैर फी कफस, जीअं जेको आहे सो पिंजरे में पखीअ खे फासाइजे, ईअं मुनाफिक माण्हू मस्जिद में हूंदो आहे। पिंजरे में जेकॾहिं पखीअ खे बंदि कबो आहे त पोइ चारई पासा पियो भॼंदो आहे, किथां विथी मिले, किथां दरवाज़ो खिले, किथां पिंजरो भॼे त मां ॿाहिरि निकिरां। ईअं मुनाफ़िक खे मस्जिद में मज़ो न ईंदो आहे, मोमिन खे मस्जिद में मज़ो। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकिड़ी औरत हुई कुराड़ी, मस्जिद खे सुबुह शाम फरियो ॾींदी। साईं कुराड़ी माई कारे वई आहे? साहब अर्ज़ कयो इन्हा मातत या रसूल अल्लाह, साईं उहा त वफ़ात करे वई आहे।
नबी सुने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा वफ़ात करे वई आहे त हलो उन कब्र जे मथां उन जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरो। साहबा खे वठी विया साईं, उन कब्र जे मथां बीही करे उन जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरो। या अल्लाह ये तुंहिंजे घर मस्जिद जी ख़िदमत कंदी आई, तुंहिंजे घर मस्जिद खे बुहारी ॾींदी, साफ़ कंदी। मां सवा लख नबियनि जो सरदार इन जे कब्र जे मथां साहबा किराम जी जमात वठी करे इन जे बख़्शिश जे लाइ आयूं। या अल्लाह तू इन जी बख़्शिश फरमान, इन जी मग़फ़िरत फरमान। नबी सुना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहाननि जा सरदार उन कुराड़ी औरत जे कब्र जे मथां बीही करे उन जे लाइ बख़्शिश जी दुआऊं घुरंदा। कहिड़ो अमल हुयो जो मस्जिद जी सफ़ाई कंदी। अॼु असां तव्हां चवंदासीं मस्जिद जी सफ़ाई बसि मौली साहब करे, हाफ़िज़ साहब करे, पेशमाम करे। मस्जिद में को कखु ॾिसे उहो कखु ॿाहिरि उछलाइबो, उन जो बि सवाबु। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम। त मूं अर्ज़ पे कयो, नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत जे लाइ रूह ज़मीन खे मस्जिद बणायो। अॻे उम्मतुनि जे लाइ कानून छा हो? इब्तिदा में पे अर्ज़ कयो, उन्हनि जी इबादत तॾहिं क़बूल थींदी ही जॾहिं इबादत वारी जाइ में अची इबादत कंदा। पर सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा मुंहिंजी उम्मत मस्जिद में न अची सघी, बनीअ ते कमु पियो थो करे, उते रूमाल विछाए निमाज़ पढ़ी, अल्लाह ताला हुनजी ओड़ी निमाज़ क़बूल फरमाईंदो जहिड़ी मस्जिद में क़बूल फरमाई। अॻियनि उम्मतुनि जे लाइ इहो कानून न हुयो, उन्हनि जे लाइ इहो कानून हुयो त उतां जी मिटी खणी करे ॿाहिरि विछाए करे वरी उन जे मथां निमाज़ पढ़ो। पर हिन उम्मत जे लाइ अल्लाह कानून बदिलाए छॾियो। अॻियनि उम्मतुनि ते एॾियूं सख़्तियूं हुयूं। ऐं हदीस पाक जे अंदरि अचे थो अॻियनि उम्मतुनि जी ख़ैरात तॾहिं क़बूल थींदी जॾहिं मैदान जे अंदरि रखंदा, कंहिं जबल जे मथां रखंदा, आसमान खां बाहि लहंदी ही, पोइ उन ख़ैर खे जेकॾहिं साड़ींदी ही त उहो ख़ैर सम्झबो त क़बूल थी वियो, खाइण जी इजाज़त न। हींअर तव्हांजे लाइ अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम खां पोइ ख़ैर जो बि इंतज़ाम कयो। तव्हां घबरायो न, तव्हां क़ुरान ॿुधाईंदा आलिम सगोरा त वरी तव्हांजे लाइ जमात सगोरी मौलाना अज़हर साहब महिनत करे तव्हांजे लाइ मानीअ जो बंदोबस्तु कयो। मन इन तरीक़े सां इन्हनि वाइज़नि में अचनि। पर घरां नियत कहिड़ी करे आया हो, मानी खाइण जी या क़ुरान ॿुधण जी? क़ुरान जी नियत कंदा कयो, मानी पाण ई मिलंदी। नियत इहा कंदा कयो, मानी मिले या न मिले असां क़ुरान ॿुधण था। मस्जिद जे माण्हू ॿिनि क़िस्मनि जा ईंदा आहिनि। हिकिड़ा ईंदा नियत करे निमाज़ जे लाइ, ऐं ॿिया वरी नियत कहिड़ी कंदा आहिनि त वञूं मस्जिद ॾे निमाज़ पढ़ी अचूं, जुती पुराणी थी वई आहे बदिलाए बि अचूं। नियत इहा कंदा। इन्नमल अमाल बिन्नियात, हदीस में अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे। जहिड़ी नियत कंदो ओड़ो सवाब मिलंदुसि। हिकिड़ो माण्हू रस्ते ते कंहिं वण जे हेठां किलो थो हणे, नियत कहिड़ी थो करे त को मुसाफ़िर लंघंदो त पंहिंजी सुवारी ॿधी करे हिते आसास कंदो, साह पटींदो, इनखे अजुर मिलंदो। ॿियो माण्हू वरी आयो त ॾिठई त किलो लॻो पियो आहे रस्ते ते, चई मथां को थाॿिड़जी पई, किलो पटे उछलाए छॾी। हाणे नियत ॿिन्हिनि जी सही। हुन नियत आई त को मुसाफ़िर हिते अची करे पंहिंजी सुवारी ॿधंदो, साही पटींदो। हुन वरी चयो त न रस्ते जे भरिसां मथां को थाॿिड़जी पए, हुन वरी पटे उछलाए छॾियो। हाणे सवाब ॿिन्ही खे मिली वियो, छो त नियत कहिड़ी कयनि? अजुर ऐं सवाब जे लाइ। नियत भली, नियत भली कंदा कयो। हदीस में इन्नमल अमाल बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे। जहिड़ी नियत रखंदव अहिड़ो तव्हांखे उन नियत जो अजुर ऐं सवाब मिलंदो। मस्जिद रे नियत इहा ई हुजे त अल्लाह साईं तुंहिंजे रज़ा ख़ातिर मां मस्जिद वञी तुंहिंजो हुकुम अदा करण थो अचां। हदीस में आहे जेको घरां वुज़ू करे मस्जिद रे सिर्फ़ इन इरादे सां अचे थो, निमाज़ जे इरादे सां, नबी सुणे फरमायो इहो ॼण इहराम ॿधी करे हज जे लाइ वञी रहियो। इहराम ॿधी करे ॼण हज जे लाइ वञे पियो। नियत कहिड़ी कई त वञी करे मस्जिद में निमाज़ पढ़ी। तंहिंजे करे नियत सही रखबी।
त अॻियनि उम्मतुनि जी ख़ैरियात तॾहिं क़बूल थींदी ही ऐं ख़ैरियात में नियत सही रखिजे। हिकिड़ा माण्हू नियत रखंदा माण्हू वाह वाह चवंदा वाह जी सही ख़ैरियात पीउ जी वाह जी ख़ैरियात ही वरी ख़ुशि थिए वाकई मुंहिंजी माण्हू तारीफ़ अदा करे इन अजुर त न मिलंदो रहंदो पकड़ थींदी। अमल करणो आहे कंहिंजे लाइ अल्लाह जे रज़ा ख़ातिर रब राज़ी थिए जेको बि अमल कयूं कंहिंजे लाइ करणो आहे अल्लाह राज़ी थिए। इहो मक़सदु न हुजे माण्हू वाह वाह चवनि ख़ैरियात जो मक़सदु छा हुजे अल्लाह राज़ी थिए। त मूं अर्ज़ु पियो कयो अॻियनि उम्मतुनि जी ख़ैरियात तॾहिं क़बूल थींदी जॾहिं जबल ते रखंदा या मैदान में रखंदा पोइ आसमान खां बाहि हलंदी पोइ उनखे साड़ींदी उनजो ख़ैर क़बूल थी खाइण जी इजाज़त न। हिन उम्मत जे लाइ वरी अल्लाह साईं कानून बदिलाए छॾियो कयो बि तव्हां पाण खाओ बि तव्हां पाण क़बूल करणु न करणु इहो वरी ढके छॾी छा कयईं अल्लाह साईं असांखे ढकियो आहे गुनाहगारनि केतिरा बि गुनाह कयूं था ढकिया पिया। हदीस में अचे थो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में ॾुकर पियो बरसाति न पई पए केतिरा ई साल थी विया बरसाति बंदि थी वई मींहं वसाइण वारो केरु आहे। अॼु असां मुस्लमान जा ज़हन ई ख़राब थी विया का तकलीफ़ पहुचे थी का मुसीबत पहुचे थी पोइ छा था चऊं साईं फलाणे मूं ते पढ़त कई घर में के भाती ॿ टे बीमार थी पिया न फलाणनि साईं मूंखे तावीज़ विधाई बनीअ में जेकॾहिं कॾहिं कॾहिं फसल घटि लहे दुनिया जे अंदरि दुकान जो कारोबार बंदि थी वेंदो न पोइ चवंदासीं साईं हाणे असांजे दुकान ते अलाए कंहिं मुंड कयो आहे पढ़त कई आहे बसि हाणे कारोबार ई मुंहिंजो बंदि थी वियो मुस्लमान तो इहे लफ़्ज़ हालांकि तकलीफ़ ॾियण वारो केरु आहे क़ुरान खां पुछो फरमाए थो मा असाब मिन मुसीबतिन इल्ला बिइज़्निल्लाह। अल्लाह साईं फरमाए जेका मुसीबत पहुचेव थी जेका तकलीफ़ पहुती अथव अल्लाह जे हुक्म सां पहुती आहे। बीमारी अचे थी अल्लाह जे हुक्म सां बीमारी खां शिफ़ा मिलंदी अल्लाह जे हुक्म सां। अल्लाह साईं असां तव्हांखे ॿिनि तरीक़नि सां आज़माए थो कॾहिं अल्लाह ताईं नेमतूं ॾींदो आहे सुख ॾींदो आहे सिहत ॾींदो आहे त मुंहिंजो बानो शुक्र करे थो या न कॾहिं बीमारी मिलंदी आहे रिज़्क में तंगी ईंदी आहे ज़ालिम तंग कंदा आहिनि त ॾिसां त अल्लाह तो फरमा मुंहिंजो बानो सब्र करे थो या न सब्र वारे जो रस्तो जन्नत आहे त शुक्र वारे जो रस्तो जन्नत आहे। त मूं अर्ज़ु पियो कयो तकलीफ़ ॾियण वारो केरु आहे ऐं जेको माण्हू चवंदा साईं मुंहिंजो दुकान हलंदो हलंदे हलंदे बंदिश थी वई आहे मुंहिंजो दुकान हाणे हले ई कोन क़ुरान खां पुछूं त रिज़्क ॾियण वारो केरु आहे फरमाए इन रब्बक यबसुतुर रिज़्क़ लिमन यशाउ व यक़दिर बेशक तुंहिंजो पालनहार रिज़्क जंहिंजे लाइ चाहे त कुशादो थो करे जंहिंजे लाइ चाहे त तंग थो करे यानी अल्लाह साईं फरमाए थो मां जंहिंजे लाइ चाहियां त रिज़्क कुशादो कयां घणो रिज़्क ॾेई छॾियांसि पर जंहिंजे लाइ मां चाहियां त रिज़्क खे तंग करे छॾियांसि रिज़्क में खोट करे छॾियांसि मूं अल्लाह खां कोई पुछण वारो न आहे रिज़्क जा खज़ाना कंहिं वटि आहिनि चओ अल्लाह वटि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम में ॾुकर आहे मींहुं न पियो अचे बरसातूं बंदि थी वई बरसाति छा थी वई हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजी उम्मत जो साईं दुआ घुरो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत खे कंहिं मैदान में वठी आयो अचो त दुआ घुरूं बरसाति दुआ रब्बुल आलमीन जे अॻियां घुरनि या अल्लाह साईं असांजा फसल तबाह थी विया ज़मीनूं बंजर थी वयूं जानवर उञ मरनि था पाणीअ जे लाइ असां तव्हांजो जेकॾहिं पाणी घटि थो थिए त बसि दाह पई थी पए पाणी अल्लाह खां घुरूं इहे बि एहतिजाज करणा आहिनि ज़ालिम जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणु पर जेको असुल तालुक अल्लाह सां तालुक जोड़ण वारो असां उहो छॾे ॾिनो पाणी ॾियण वारो अल्लाह पंहिंजे दरिया लाइ कोशिशि करणी आहे इहे ज़ालिम कोशिशि कनि था त सिंध जा असां हक़ फबायूं पर इंशा अल्लाह मर्द मुजाहिद जमियत उलमा इस्लाम जा जोधा जवान ज़िंदा आहिनि असांजा क़ाइदीन इंशा अल्लाह ताला हर मोड़ ते पंहिंजे अवाम सां पंहिंजे क़ौम सां पंहिंजे वतन सां पंहिंजे सूबे सां हर हिसाब सां सचा आहिनि
पर अवाम जेकॾहिं सच्चाई ॾेखारे इंशाअल्लाह हिकिड़े ॾींहं जे अंदरि इहे सभु मसइला हल थी वेंदा। मदद करण वारो केरु आहे? अल्लाह जी हिम्मत बंदा मदद ख़ुदा। असांखे हिम्मत करणी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे रब फरमाए मूसा तुंहिंजे इन उम्मत में जेके माण्हू वठी आयो आहीं हिकिड़ो अहिड़ो गुनाहगार आहे, अहिड़ो बदकार आहे, अहिड़ो सहकार आहे जो इहो मूं अल्लाह जो एॾो नाफ़रमान आहे जो उन जे करे मां समूरनि जे मथां मींहं खे बंदि करे छॾियो आहे। इहो निकिरी वञे तां त पोइ तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि। उन बहाने छा कयो? पंहिंजे मथां चादर विझी करे दिल जो दिल में रोई करे रब खां माफ़ी घुरियईं, या अल्लाह साईं वो मां ई गुनाहगार आहियां, मूंखे माफ़ फरमा। तौबा कई, आहज़ारी कई, अखियुनि मां पाणी वहाए करे चादर मथां ॾेई करे दुआ घुरियईं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अञा उते वेठा, उम्मत वेठी, अञा दुआ घुरी कान त मींहुं वसण शुरू थी वियो। सभु चओ सुभान अल्लाह। मींहुं वसण शुरू थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कयो, या अल्लाह उहो अमरां बि न उथियो, अञा दुआ बि न घुरीसी, अॻे ई मींहुं वसण शुरू थी वियो। अल्लाह साईं फरमाए मूसा वरी उन जे ई करे मींहुं वसायो, जंहिंजे करे मींहुं बंदि कयो हुअमि वरी उन जे ई करे वसायो। उन बहाने मूंखां सची दिलि सां तौबा कई, माफ़ी घुरियईं, मां उनखे माफ़ी ॾेई छॾी। तौबा ताब थियो त मां अल्लाह उनखे माफ़ करे उहो मुंहिंजो मुक़र्रर बानो थियो। वरी उन जे ई करे मां उन बाने जे करे तव्हां सभिनी ते मींहुं वसायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कयो, या अल्लाह पोइ इन प्यारे बाने जी असांखे ज़ियारत करा। अल्लाह साईं फरमाए मूसा बस मां सत्तारुल उयूब ऐबन जो ढकींदड़ आहियां, बस उनखे मूं ढके छॾियो आहे। तव्हांजी उम्मत मां वरी ईअं त को ईअं चवे हा त हिन जे करे त मींहुं बंदि पियो, तंहिंजे करे मां अल्लाह उनखे अहिड़ो ढके छॾियो, अहिड़ो ढके छॾियो, हाणे इन जी कंहिं ख़बर बि न आहे त उहो कहिड़ो बानो हुयो, तंहिंजे करे हाणे उहो न ॿुधाईंदुसि। त अल्लाह साईं त असांजी तव्हांखे सॾड़ा थो करे। रब्बुल आलमीन उन रब खे असां विसारे छॾियो जो 24 कलाक अल्लाह जे तरफ़ां सॾु थिए थो। आज़ान अचे थी 5 वक़्त, कंहिं ऑफिसर जो सॾु थिए पेरनि में जुती बि न पाईंदो। वॾेरे जो सॾु थिए, कंहिं ज़मींदार जो सॾु थिए त पेरनि में जुती बि न पाईंदासीं। अल्लाह जो सॾु घणा दफ़ा थींदो आहे? 5 दफ़ा। तव्हां ई असां कलमो पढ़ियोसीं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमे पढ़ण सां जन्नत में प्लाट मुस्लमान जो लिखिजी वियो। दुनिया में बाबा प्लाट वठंदा, उन प्लाट जूं किस्तियूं प्यार बियूं, किस्त प्यार बि त उहो प्लाट मिलंदो, न त उहो प्लाट ॻाल्हायो बाबा, उहो प्लाट न त न मिलंदो। तव्हां ई असां कलमो पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु। त असां ई तव्हांजो जन्नत में प्लाट लिखिजी वियो। हाणे इन प्लाट जूं किस्तियूं प्यारियूं आहिनि। कहिड़ियूं किस्तूं आहिनि? 5 वक़्त नमाज़, इहा हिकु प्लाट जी किस्त पियो थो रोज़ानो प्यारे। रमज़ान मुबारक अचे त वरी रोज़ा रखे, इहो उन जन्नत जे प्लाट जी किस्त थो प्यारे। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे किस्तूं प्यारियो या न प्यारियो। प्लाट असां ई तव्हांजो लिखिजी वियो। जन्नत जे अंदरि प्लाट जूं असां ई तव्हां किस्तूं प्यारींदासीं त प्लाट मिलंदो। त मूं अर्ज़ु पियो कयो, 5 वक़्त आज़ान अचे थी, 5 वक़्त 4 दफ़ा मुअज़्ज़िन चवंदो आहे अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। इन मां मुराद चइनी तरफ़नि वारनि खे सॾे थो, उत्तर वारनि खे, ॾखिण वारनि खे, ओलह वारनि खे, ओभर वारनि खे। वरी पछाड़ीअ में मुअज़्ज़िन 2 दफ़ा चवंदो अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। यानी हेठियनि खे बि सॾींदो आहे, मथियनि खे बि सॾींदो आहे, अमीरनि खे सॾींदो आहे, ग़रीबनि खे सॾींदो आहे। छो त अल्लाह वटि बराबरी आहे। इन मस्जिद जे पहिरीं सिफ़ जे अंदरि अमीर बीहंदा त ग़रीब बीहंदा। जेकॾहिं को वॾेरो हुजे ॻोठ जो, उहो 3 सिफ़ में अचे बीहे, हारी अचे पहिरीं सिफ़ में बीहे। वॾेरे खे एतिरी जुरत न थींदी जो हारीअ खे बाह मां वठी करे पोइते करे। छो त रब्बुल आलमीन इंसाफ़ मुक़ररु कयो आहे। अल्लाह जो कानून समूरनि जे लाइ हिकु जहिड़ो आहे।
अल्लाह जा जेके बि कानून आहिनि उसूल आहिनि उहे समूरनि जे लाइ हिक जहिड़ा आहिनि। बाबा बीमारी कॾहिं अमीर खे बि अचे त ग़रीब खे बि, अहिड़ी तरह सां मौत जहिड़ो अमीर ते तहिड़ो ग़रीब ते, क़बर जहिड़ी अमीर खे तहिड़ी ग़रीब खे, हवा जहिड़ी अमीर खे लॻे तहिड़ी ग़रीब खे हवा लॻे। अहिड़ी तरह सां निमाज़ जहिड़ी अमीर ते फर्ज़ आहे तहिड़ी ग़रीब ते फर्ज़ आहे। ईअं कोन्हे त अमीर ते निमाज़ न आहे फर्ज़। समूरनि जे लाइ अल्लाह जो कानून हिक जहिड़ो आहे। पर असां तव्हां इन कानून अल्लाह जेके पोइते पिया कयूं। वॾेरनि जो सॾु थिए त जुती बि न पाईंदो, अल्लाह जो सॾु थिए थो, मुस्लमान जे मथे ते को बार नथो पए जो उथी करे निमाज़ ते अचे अल्लाह जे सॾ ते। त मूं अर्ज़ु पे कयो, नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मस्जिद, जंहिं माण्हूअ जी दिलि मस्जिद सां टंगियल आहे, जंहिं माण्हूअ जी दिलि मस्जिद सां फाथल आहे, इहो क़यामत जे ॾियारे अर्श अज़ीम जे साए हेठां, उते ॿियो को बि सायो, को बि पाछो, का बि छांव न हूंदी। छांव हूंदी त अर्श जी छांव हूंदी। पोइ अर्श जी जेके छांव हासिल करणु चाहियूं था त पोइ असां तव्हांखे मस्जिद सां ताल्लुक़ रखणो पवंदो। ऐं हदीस पाक जे अंदरि अचे थो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इहे मस्जिदनि वारा प्लाट काबतुल्लाह जे अॻुवाणीअ में ये सब जन्नत में वेंदा। अल्लाह साईं काबतुल्लाह खे फरमाईंदो ए काबा वञ जन्नत में। काबतुल्लाह अर्ज़ु कंदो या अल्लाह मां त जन्नत में वञा, पर जिन मस्जिदनि जो मूंसां ताल्लुक़ हो, जिन मस्जिदनि जी मूंसां निस्बत हुई, उहे मस्जिदियूं मूंसां हलनि। पोइ अल्लाह साईं फरमाईंदो ए काबा रूए ज़मीन जे मस्जिदनि खे ऐलान कर। काबतुल्लाह अर्ज़ु कंदो या अल्लाह मुंहिंजो एसि ताईं आवाज़ त न वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदो ए काबा ऐलान करणु तुंहिंजो कमु आहे, इहो आवाज़ रूए ज़मीन जे मस्जिदनि ते पहुचाइण मूं अल्लाह जो कमु। रूए ज़मीन जूं मस्जिद काबतुल्लाह ऐलान कंदो, पोइ रूए ज़मीन जे मस्जिदनि खे त मुंहिंजे अॻुवाणीअ में हलो जन्नत में। पोइ मस्जिदियूं साईं बेर शरीफ वारनि फरमायो रहमतुल्लाह अलैह, पोइ उन निमाज़नि जो इंतज़ार कंदियूं जेके मस्जिदनि में 5 वक़्त निमाज़ पढ़नि था, उहे ईंदा, उहे मस्जिदनि में विहंदा, इहे पेशमाम मस्जिदनि जी अॻुवाणी कंदा। पोइ इहे मस्जिदियूं काबतुल्लाह जे अॻुवाणीअ में हली करे समूरा प्लाट जन्नत में पहुचंदा। तंहिंजे करे इन्हनि मस्जिदनि सां असां सचो ताल्लुक़ रखूं। आज़ान अचे, इहा ई इबादत 12 महीना असां ते आहे। ॿियूं इबादतूं रोज़ा आहिनि सो बि 12 महीने हिकिड़ो महीनो। हज आहे ज़िंदगी में हिकु दफ़ो अमीर ते, ज़कात हुआ बि अमीरनि ते 12 महीने। इहा मस्जिद जे अंदरि 5 वक़्त निमाज़, इहा ई असां तव्हां न पढ़ीसीं त बाक़ी अल्लाह ॾे छा खणी हलंदासीं। हदीस में अमलनि मां पहिरियों अमल निमाज़ जो फ़र्ज़ थियो। वरी क़यामत जे ॾियारे ईमान खां पोइ अमलनि मां जेकॾहिं पहिरें अमल जी पुछाणो थींदो त उहो निमाज़ जो अमल। दुआ आहे अल्लाह ताला मूंखे तव्हांखे हिन ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांजा महिमान ख़ासि अची विया आहिनि, इंशा अल्लाह ताला तफ़सीली ख़िताब उन्हनि जो थींदो। आख़िर दावाना।